दोस्तों असीं हर वक्त यो लफ़्ज़ वधीक ॿुधंदा आहियूं, यार फलाणे निभाॻे जो मुंहुं ॾिठोसीं, को कमी कोन थो। मनु सुबुह साण मुंहुं अची लॻो असांजो को कमु कोन थो। वाक़ई माण्हू निभाॻा हूंदा आहिनि, छा हक़ीक़त आहे? वाक़ई माण्हू निभाॻा हूंदा आहिनि या माण्हुनि जी ग़लतफ़हमी आहे? सभु हक़ीक़त हिन वीडियो में आहे, त वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। दोस्तों हिकु वॾो बादशाह हो, हुन बादशाह वटि हर रोज़ु माण्हू शिकायतूं खणी ईंदा। बादशाह तुंहिंजी बादशाह में हिकु निभाॻो ऐं मनूस माण्हू थो रहे, हुनजो मुंहुं केरु बि ॾिसंदो आहे, को बि माण्हू हुनजी शिकिल ॾिसंदो हुन को न को नुक़सानु थी वेंदो आहे। हर रोज़ु बादशाह वटि इहा शिकायत अचे, बादशाह तुंहिंजी बादशाह में हिकु मनूस ऐं निभाॻो माण्हू थो रहे, हुनजो चहिरो जेको माण्हू ॾिसे थो हुनजो को नुक़सानु थिए थो। जॾहिं बादशाह वटि वधीक शिकायतूं अचणु लॻियूं, हर रोज़ु बादशाह वटि को न को माण्हू इहा शिकायत खणी अचे, बादशाह तुंहिंजी बादशाह में हिकु मनूस ऐं निभाॻो माण्हू थो रहे। बादशाह फ़ैसिलो कयो, पंहिंजे वज़ीर खे चई, हिन माण्हू खे क़ैद करे मुंहिंजी महिलात जे फलाणे कमरे में क़ैद करे छॾियो, सुबुह जो हुन दरवाज़ो केर बि न खोले, हुनजो चहिरो आऊं ॾिसंदुसि, अगरि मुंहिंजो को नुक़सानु थियो त आऊं को न को फ़ैसिलो ज़रूरु कंदुसि। बादशाह जे हुकुम सां वज़ीर वियो, हुन माण्हू खे क़ैद करे हुन बादशाह जे ॾसियल कमरे में पूरे छॾी। सुबुह जो बादशाह जीअं उथियो, हुन क़ैद खाने जो दरवाज़ो खोली, पहिरियों हुन बादशाह जी हुन माण्हू ते नज़र पई, निभाॻे मनूस माण्हू ते बादशाह जी नज़र पई। बादशाह वापसि आयो, जुती पाइण वारो, त जुतीअ में हिकु ज़हरीलो विछू वेठो। बादशाह खे ॾंगे त बादशाह बेहोश थियणु लॻो। बादशाह बेहोश जी हालत में चयो त जेसि ताईं मूंखे वरी होश नथो अचे, होसि ताईं हिनखे वरी वापसि क़ैद खाने में क़ैद करे छॾियो। 3 ॾींहं बादशाह खे हुन विछूअ जी ज़हर जे करे होश कोन आयो। 3 ॾींहं हुन माण्हूअ खे बादशाह जे नौकर न पाणी ॾिनो, न मानी ॾिनी, रांदो न ते सॼो ॾींहुं ज़ुल्म कंदा हुआ। 3 ॾींहं हुन ते ज़ुल्म कयूं, बादशाह जे नौकर न हुन माण्हूअ खे पाणी ॾिनो, न मानी ॾिनो। 3 ॾींहंनि खां पोइ बादशाह होश में आयो। बादशाह इहो फ़ैसिलो कयो, वाक़ई माण्हू मनूस ऐं निभाॻो आहे, हिन जो मुंहुं ॾिठो त मूं हिन जी शिकिल ॾिठी, मूंखे विछो खाधऊं, 3 ॾींहं बेहोश, हिन खे जल्द खां जल्द मुंहिंजी बादशाही मां कढो। वज़ीर अर्ज़ु कयो, बादशाही मुंहिंजो अर्ज़ु ॿुध, हुन खां बाद ई फ़ैसिलो तूं जारी कर। बादशाह पुछियो वज़ीर खां, छा चवणु चाहीं थो? वज़ीर चयो, मूंखे इहा सम्झ कोन थी अचे, हिन माण्हूअ तुंहिंजी शिकिल ॾिठी, तो हिन माण्हूअ जी शिकिल ॾिठी, जॾहिं हिन तुंहिंजी शिकिल ॾिठी हुन खां पोइ 3 ॾींहं क़ैद आहे, न हिनखे पाणी मिलियो आहे, न हिनखे मानी मिली आहे, रहंदो नौकरनि तुंहिंजे हिन ते ज़ुल्म कयो, 3 ॾींहं ज़ुल्म में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। जीअं हिन जो तो चहिरो ॾिठो, तोखे विछो खाधो, तूं 3 ॾींहं बेहोश हुए। वधीक ज़ुल्म हिन ते थियो आहे। 3 ॾींहं हिन न पाणी हिनखे मिलियो आहे, न मानी मिली आहे, रहंदनि तुंहिंजे नौकरनि हिनखे मार ॾिनी आहे, सॼो ज़ुल्म तो ते तूं हिन ते तुंहिंजे नौकर हिन माण्हू ते सॼो ॾींहुं ज़ुल्म कंदा रहिया, सॼी राति हिनखे त ज़ुल्म कंदा रहिया। 3 ॾींहं थिया, वीचारे न मानी खाधी आहे, न पाणी पीतो आहे, ऐं तोखे विछो खाधो। हाणे मूंखे इहा ख़बर नथी पए, बादशाह तूं निभाॻो आहीं या ही निभाॻो, वधीक नुक़सानु हिन जो थियो। हाणे इहा ख़बर न आहे तूं निभाॻो आहीं या ही माण्हू निभाॻो आहे। बादशाह पंहिंजे फ़ैसिले ते शर्मिंदा थियो, चई जंहिं बि अगरि हिन माण्हू खे कंहिं निभाॻो चयो त उन माण्हू खे आउं पंहिंजी बादशाहीअ मां कढंदुसि। दोस्तों ही कहाणी शेयर करण जो मक़सदु त केरु माण्हू निभाॻो न आहे हूंदो, सिर्फ़ु असांजे गुनाहनि जी असांखे सज़ा मिलंदी आहे, असांखे नाकामी कंहिं कम में मिलंदी आहे, पोइ असीं इल्ज़ाम ॿियनि ते हणंदा आहियूं, यार हू फलाणो निभाॻो सुबुह साण मुंहिंजे मुंहुं लॻो, मुंहिंजो को कमी कोन थो। माण्हू केरु बि निभाॻो कोन हूंदो, सिर्फ़ु असांजे गुनाहनि जी सज़ा असांखे मिलंदी आहे, उहा नाकामी सूरत मिलंदी आहे, पोइ असीं माण्हुनि ते इल्ज़ाम हणंदा आहियूं, हू निभाॻो, हू मनूस, हुन निभाॻे सुबुह साण मुंहुं लॻो, मुंहिंजो को कमु कोन। माण्हू केरु बि निभाॻो कोन हूंदो आहे, सिर्फ़ु माण्हुनि जा संदा गुनाह माण्हुनि जो आॾो ईंदा आहिनि। उमेदु आहे हिन वीडियो में वधीक तव्हांखे ॼाण मिली हूंदी। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक करे असांजे फेसबुक पेज खे फॉलो करे वठो, ऐं आईंदा अहिड़ियूं वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। हिकु नए वीडियो ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।